अदा इते मेरा के अकेलो न करे वने चट बने से तकी सुमत के हाथ थी बता डवटी ते मुके अकेलो करिए और ना मेरे ले भी दिया था चाहे तुम्हारे को पची पोती लाए पेरे तेरे गए जो मुझे अदे तू मुखे पाचो रो लाए मुझे पैर से न रखो नहीं यू मुखे गुलाकार कर बस बापा जे घर जो लड्डो अजर कुल्हनि ते लॾे छॾियो आहे। हाणे कुल्हनि सां लड्डो लाइण मूंखे मुनासिब नथो लॻे वधी मूंखे मुनासिब नथो लॻे। मामा जेकॾहिं तव्हां वञो था त भली वञो पर मुंहिंजी दोस्त नाज़ा खे हिते छॾी वञो। धीअ वधाई नाज़ा जेकॾहिं असां माउ पीउ खे छॾे तव्हां सां रहणु चाहे थी त असांखे को बि एतिराज़ कोन्हे। मुंहिंजी रूह हिते आहे अम्मा ऐं मुंहिंजी जन्नत तव्हांजे क़दमनि में आहे। पुछा मूंखे जन्नत जी लोड़ न हूंदी अम्मा तोखे ऐं बाबा खे आउं मुसीबत जी घड़ी में अकेलो कीअं थी छॾी सघां। ऑफिसर के मूं सॾु कयो बीठो बि सही मूं तरफ़ ॾिठऊं बि जॾहिं मां उन तरफ़ वयसि त वरी हलिया विया। छा मूंखे सुञातऊं कोन? शायदि मूंखे सुञातऊं। हा मूंखे त सुञातो बि हुयनि पोइ बि हलिया विया। हा भाउ यार ख़ालिद मां हिकिड़ी ॻाल्हि में मुंझी पियो आहियां। इहा मूंखे सिधी करे ॾे। मिसाल तौरु तूं असां वटि महिमान थी अची। हा महिमान थी वियुसि हाणे अॻिते ॻाल्हि कर। पूरो महीनो असां सां गॾु तूं ॻोठ में रही महीने खां पोइ वरी तूं वापसि हलियो अची। पोइ हिकु ॾींहुं तूं मूंखे शहर में मिली ऐं मां तोखे सॾु कयां। छा तूं पोइ मूंखे सुञाणे वेंदे? जेकॾहिं 2 ॾींहं तो वटि रहियुसि न साल खां पोइ तो सॾु कयो न त बि तोखे सुञाणे वठंदुसि। बाक़ी हाणे अखियूं ॿूटे हलियो वञा त पोइ हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे। पर सम्झई न या न? सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।